खानो तरफ जॾहिं बि माण्हू मोकिले उहा तुंहिंजी मर्ज़ी आहे। पर पहिरियां मूंखे इहो त ॿुधाए त इहो विच वारो कमु कंदो केरु? वारिस खान मां बि सोचां पियो त विच में को असीं अहिड़ो माण्हू आणियूं जेको खानो जी ॾह पचाए सघे। उन लाइ रुस्तम खान तुंहिंजो चवणु न वठंदो? मूंखे नथो लॻे त हिन कम में असांजो रुस्तम साथ ॾे। ऐं ॿियो त मूंखे अहिड़ो को माण्हू कोन थो सुझे जेको इहो कमु करे अचे। जेकर तो वारे कमदार हकीम जी ज़मानत करायूं त इन ई कमीने जो मूं अॻियां नालो न खणो। गद्दार आहे हकीम, गद्दार। तूं ॻाल्हि खे सम्झण जी कोशिश कर। असां उनखे पंहिंजे मक़सद जे लाइ इस्तेमालु कंदासीं। यार तूं सम्झण जी कोशिश कर। जॾहिं अॻ में ई हू असां सां सचो न थियो त हाणे वरी कहिड़ी सचाई ॾेखारींदो? सभ खां पहिरियों इहा ॻाल्हि वञी दिलावर खान सां कंदो ऐं असांजो ठहियल कमु बि ड्राहे विझंदो। रुस्तम खान जेकॾहिं ईअं कयो त पोइ, ऐं जेकॾहिं हू वाइदो कंदो त पोइ ॾिरंदो कोन। रुस्तम खान असांखे हथ किथे ईंदो? हाकिम खान उनखे हथ करण लाइ कोशिश करणी पवंदी। हूअं बि हिन वक़्तु हू दिलावर खान खां परे थो रहे ऐं मुंहिंजी सम्झ मुताबिक़ त दिलावर खान सां इख़्तिलाफ़ रखे थो ऐं उन मौक़े मां असां फ़ाइदो वठी सघूं था। वारिस खान पोइ कोशिश कर त हिन वक़्तु असांखे रुस्तम खान मिलंदो किथे? उन लाइ 2-3 हमराह रवाना कयूं था। जीअं ई उन्हनि खे हथ आयो त हिते वठी ईंदसि। ठीकु आहे, अॼु ई को हमराह रवानो करे छॾ। चौथो ॾींहुं आहे, मूं ही न ॾेखारियो अथसि। किथे ईअं त नाहे जो मुंहिंजे सिर जी क़ीमत वठण लाइ वियो हुजे? न न, ईअं न कंदो। पर कहिड़ी ख़बर मुंहिंजो छा लॻे जो मां हुनजे मथां एतिरो भरोसो करे सघां। ही जॻह छॾे हितां निकिरणो पवंदो कंहिं अहिड़े हंधि जिते मूंखे केर बि न सुञाणींदो हुजे। उते ई मां महफ़ूज़ रही सघां थी। हा, मूंखे ईअं ई करणु घुरिजे। उन खां पहिरियां जो मुंहिंजा कातिल अची मुंहिंजे सिर मथां बीहनि, मूंखे हितां निकिरणु घुरिजे। माया अकबर साई गड़ी छॾियो ही। काॾे वञे पई? मूंखे खौफ़ आहे त किथे तूं मुंहिंजे सिर जो सौदो न करी। जेकॾहिं अञा बि तोखे मूं मथां एतबार न आहे न त पोइ तोखे इजाज़त आहे। अॼु मां तोखे कोन रोकींदुसि। जेकॾहिं वञणु चाहींदी त भली वञ। मां ॼाणां थी त हिन जॻह खां वधीक मुंहिंजे लाइ ॿी का बि महफ़ूज़ जॻह न आहे। पर अलाए छो मूंखे एतबार ई नथो अचे। तोखे एतबार ॼाणण लाइ मूंखे छा करणो पवंदो? मां तोखे इम्तिहान मां गुज़रणु नथी चाहियां, पर अलाए छो उहा मुंहिंजो को बि इलाज न आहे हूंदो। पर मुंहिंजो शक ख़तम ई नथो थिए। जॾहिं मां तोसां वाइदो करे चुको आहियां त पंहिंजी जान ॾेई छॾींदुसि, पर तोखे कंहिं बि मुसीबत में न विझंदुसि। इन खां वधीक मां तोखे कहिड़ो यकीन ॾियारायां? हाणे मां बि हितां न निकिरंदसि, भले मौत अची मथां बीहे। मां सामान वठी अचां, वरी मूंखे कुझु ॾींहंनि लाइ कमु आहे। ठीकु आहे?
सिकंदर खानू जे रवैये मां लगे थो त हुन जो पुट अगवा थियल आहे। सर मूंखे नथो लॻे त खानूअ जे पुट खे मूसा खान वारनि अगवा कयो। ॿियो केरु थी सघे थो? सर जेकॾहिं वाकई खानूअ जे पुट अगवा कयो वियो आहे त पोइ इहो कमु कंहिं विचे माण्हू जो। ॿियो विचो माण्हू ईअं छो कंदो? मूसा खान ऐं खानूअ खे वधीक वेढ़ाइण लाइ। तव्हांजी नज़र में ॿियो केरु थी सघे थो जेको मूसा खान ऐं खानू खे वेढ़ाए पाण में ख़तम करणु चाहे थो? सर कुझु ॾींहं अॻु में हाकिम खान ऐं मूसा खान वारा हिकु हुआ। बाद में उन्हनि जे विच में कुझु इख़्तिलाफ़ वधी विया। उन खां पोइ हाकिम खान वञी वारिस खान जो पासो वरितो। तव्हांजो मक़सदु आहे त हाकिम खान वारिस खान ऐं मूसा खान खे वेढ़ाइण चाहे थो? सर न, हाकिम खान ईअं न कंदो। जेको शख़्स पंहिंजे सॻे भाउ जी क़बर खुटींदो रहे थो उहो मूसा खान खां किथे मुड़ंदो? सिकंदर खान कुझु वक़्त लाइ मञियोसीं त हाकिम खान खानू जे पुट खे अगवा करायो हूंदो, पर कंहिंजे हथारों? हाकिम खान ऐं वारिस खान नजीब जी ज़मानत आख़िर छो कराई? जेकॾहिं खानू जे पुट खे नजीब जे हथारों अगवा करायो वियो आहे त उनखे रखंदा किथे? सर नजीब खे हिन जुई में ॾिठो वियो आहे। थी सघे त हिन अगवा में नजीब जे हथ हुजनि ऐं छोकिरो उते ई कंहिं बाग़ में हुजे। न बादल साहब, मुंहिंजो तजुर्बो चए थो त छोकर खे जंग में न रखंदा। जेका बि ॻाल्हि हुजे खुली कयो सिकंदर खान। सर वारिस खान जे ॻोठ तरफ़ असांजो शक बि नथो वञे। इहो ई सोचे हाकिम खान छोकर खे उते ई रखियो हूंदो। मां हिते हर हाल में अमन थो चाहियां। मां तव्हांखे वारिस खान जे ॻोठ जा सर्च वारंट वठाए थो ॾियां। सुभाणे सिज उभरण सां ई तव्हां वारिस खान जे ॻोठ जी तलाशी शुरू कयो। ओके सर। ख़ैर त आहे? ख़ैर ई त नाहे। छा थियो आहे? छापो लॻण वारो आहे ऐं हींअर जो हींअर खानू जे पुट ऐं रमो खे हितां कढणो आहे। हितां त कढियूं, पर हलंदासीं काथे? घबराए न हाकिम खान, कच्चे तरफ़ हलूं था। उते मुंहिंजा दोस्त आहिनि ऐं हिननि खे उन जे हवाले करे था अचूं। जेकॾहिं हुननि जे मथां पुलिस जो ज़ोर पियो त? मरंदा मरी वेंदा, पर सची कोन कंदा ऐं न ई उन्हनि खे कंहिंजे हवाले कंदा। हाकिम खान हाणे ॻाल्हियुनि जो वक़्तु कोन्हे, हले था निकिरण जी। हेठि कयो पंहिंजा हथियार। ही असांजो दुश्मन न, पर असांजो सजण आहे। छा हाल आहे रुस्तम खान? ख़ैर आहे, ख़ैर आहे। तव्हां ॿुधायो? ख़ैर लॻो पियो आहे। न रुस्तम खान न, असां तोखे अॻिते वधण जी इजाज़त कोन ॾींदासीं। तूं हिते ई बीह। रुस्तम खान, ॿिए जो शिकार तकण ऐं ॾिसण इहो जवाननि जे असूल जे ख़िलाफ़ हूंदो आहे। वारिस खान, छा तव्हां मूंखे इहा पक ॾींदो
हिननि में मुंहिंजो को बि सजण कैद न आहे। रुस्तम खान, हिननि में हिन वक़्तु जेकॾहिं तुंहिंजो सजण बि आहे तॾहिं बि तूं कुझु कोन थो करे सघे, छो जो ही हाकिम खान जी कैद में आहिनि। हाकिम खान तो रुस्तम खान खे सुञातो ई न आहे, तॾहिं हेॾी वॾी दवा पियो करी। हाणे रुस्तम खान इन्हनि यरगमालनि जा चेहरा ज़रूर ॾिसंदो, ज़रूर ॾिसंदो। संभाल पाण खे जवान जा पुट। वारिस खान, जेकॾहिं हाकिम खान जो सिर सलामत चाहींदो त पोइ हिन जे चेहरे तां कपिड़ा हटाए, हटाए। रुस्तम खान, तोखे असांजी ज़बान ते एतबार करणो पवंदो। हिन में न ई तुंहिंजा सजण आहिनि, न ई असां तुंहिंजा दुश्मन आहियूं। पोइ तुंहिंजा हथियार असांजे मथां सिधा छो आहिनि? रुस्तम खान, मां त तव्हांजे जोश खे आज़माइण पियो चाहियो। न हाकिम खान, न कॾहिं बि बारूद सां रांदि करण जी जुर्रत न कजांइ। जेकॾहिं बारूद मथां पेर अची वई न त अहिड़ो धमाको थींदो जंहिंमें तुंहिंजे जिस्म जा ज़र्रा ज़र्रा एतिरा त समन हिस्सनि में फैलिजी वेंदा, जो तुंहिंजो लाश कपिड़े में गंदी थियण जे बराबरि बि न रहंदो, सम्झी? रुस्तम खान, हाणे कावड़ खे छॾियो। जेकॾहिं तव्हां चओ त हिननि जा चेहरा असां तव्हांखे ॾेखारे सघूं था, पर हिन वाइदे सां त सुभाणे इहा ॻाल्हि तव्हांजे तरफ़ां आउट न थींदी। वारिस खान, जेकॾहिं वाकई हिननि में मुंहिंजा सजण न आहिनि त पोइ मूंखे तव्हांजी ज़बान मथां एतबार आहे। वारिस खान, तव्हांजी ज़बान मथां एतबार आहे मूंखे। ऐं असांखे बि उमेद आहे रुस्तम खान त ही ॻाल्हि ज़ाहिर न थींदी। तव्हां यकीन कयो त मूं पारां का बि मदाई न थींदी। रुस्तम खान, हिन वक़्तु असांखे थोरी जल्दी आहे ऐं हा, तव्हां में कम बि आहे। जेकॾहिं तव्हां पंहिंजो कॉन्टेक्ट नंबर ॾेई छॾियो त राब्ते करण में आसानी थींदी। जेको नंबर जी ॿुधायो। रुस्तम खान, मोकिलणी न आहे, वरी जल्द मुलाक़ात कंदासीं। अचण में घणी देर कयो? कंहिं अचण में देर कई आहे? कंहिंखे कया कयो? हे वरी ओचितो कॾहिं आई? मरीज़ हाणे कुझु ॾींहं ताक़त ई रहणो पवंदो, जेसिताईं ख़ैर ऐं सकीना हिक ॿिए खे तोरे वठनि। जेकॾहिं विच में रहियुसि त हाल असली बुरा थी वेंदा। भॼ दिलावर खान। दी ॾिठी, हे माण्हू अञा असांखे वठण अचे। अदा हाणे वेही ॾिस तमाशो त मां कीअं बि आङुरनि ते नचायांसि। इब्राहिम, ही अमानतूं तव्हांजे हवाले आहिनि। वारिस खान, तव्हां बेफ़िक्र थी हलिया वञो। दिलशेर, हिननि खे का बि तकलीफ़ न अचे। न ईंदी हिननि खे का बि तकलीफ़ न ईंदी। पोइ असांखे इजाज़त? सिर्फ़ एतिरो ॿुधाए वञो त हिननि जे पोयां केतिरो ज़ोर आहे। खानूअ जो नालो ॿुधो अथव? इन जे खर दिमाग़ खे केरु सुञाणे? हिकु इन खर दिमाग़ जो पुट ऐं ॿियो हुनजो नौकर अथव। चरे सां अटकाए छॾियो। घबरायो न, तव्हांजो नालो न थींदो ज़ाहिर। जल्द में जल्द सौदे करण जी कोशिश कयो, न जीअं तव्हां ज़ाहिर थियो न वरी असां ई ज़ाहिर थियूं। असांजी बि इहा ई कोशिश आहे, पर विचों को बि माण्हू हथ नथो अचे। सभु हिन जे बेवकूफ़ खां लड़ाइनि सां। ख़बर अथनि कीचे में पइजी वियो त जान कोन छॾींदो। जेकॾहिं को विचों ॿियो हमराह हथ न आयो त पोइ इब्राहिम तोखे ई विच में आणींदासीं। कोशिश कजांइ इन चरे खे मूं सां न अटकाइजांइ। कोशिश कंदासीं इब्राहिम, पर जेकॾहिं को ॿियो विच में न आयो त पोइ इहो कमु तोखे ई करणो पवंदो। कोशिश कजो त जीअं असां विच में ज़ाहिर न थियूं, पर जे न त पोइ मजबूरी जी हालत में दोस्तनि खे जवाब न ॾींदा। पोइ यारो यारी आहे। यारो यारी, यारो यारी। दिल खुशी पई नचे, नचे दिल नचे, दिल खुशी पई नचे।
बिस्मिल्लाह कया सद बिस्मिल्लाह कया तेरे साबिरी मुगादर ते नचे दिल खुशी मां पई नचे दिल खुशी बस बस खड़ो क्यों निकलो ना वेली मां कारा देसर दे खैर हो जे हवाए में थो घूमे छा हां हवेली मां असां कोन निकरंदासे तू निकरंदे तू हां अरे मड़े पर्दो कर हाने तू हिन हवेली जी इज्जत है गैर मानुन जे मोह तो के नाहे पाणो हां यो छा पई चे माई खैरा कारा देसर दे खैर हो जे छो खणी बात तो पटियो थी तां के सोहणी है दिलावर जे शादी जी दावत न हुई छा दिलावर खान भी शादी करे छड़ी अपारे मां ॾाढो ज़ुल्म थी वियो मां ॾाढो ज़ुल्म बर्दाश्त न करे सघंदम कारा देसर दे खैर हो जे हाणे पंहिंजा वार खोले ॿई हथ बूथ ते हणी वेही पंहिंजो मोह मथो पिटे भाई वार त हाणे तुंहिंजा खुलंदा तुंहिंजा बस हाणे बस कारा देसर दे खैर हो जे ओहो वक्त वई हलियो सोढड़ा खान जो हवेली में धिक्का ॾेई मूंखे कढियो हुई हां कारा देसर दे खैर हो जे हाणे छा थो चए कढाए हवेली में धिक्का ॾेई मिसाल त केर तो हिन हवेली मां मूंखे धिक्का ॾेई ॿाहिरि कढे जन्नत जी चवाए माई वॾी जी चवाए रहमत तू ऐं जन्नत अचो इन हराम खोर खे धिक्का ॾेई हवेली खां ॿाहिरि कढोसि जेको हराम जे टुकरनि ते पियो आहे अम्मा इहो त नेक कम आहे इन कीअं कम में मां बि तव्हांजो हथ वंडरायां थो बस ठीकु आहे मां पाण वञां थो वींदे कीअं न अदी जेसि ताईं न हे डायरियूं हिन घर में मौजूद आहिनि न मां हिन घर में पेर बि न पाईंदुसि अदा मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो छा ॿुध जे हूंद सभु पितो न त लड़ो बि कोन पा सघंदो राजेश्वर ॾे खैर हुजे माई जन्नत जी चवाए माई वरी जी चवा हुकुम कर अड़ी भाई ॾाढो थकिजी पई आहियां चाह जो ढोको करे त पीआरे जी माई वॾी मां इच्छा थी चाहे करे वठां अदा वेहो तू भी अदी तू चई मां न विया आदि जन्नत ओ बेटा जा बेटा यो बेटा ते वसई गुरु मुझे तो पुजायो ओ बेटा जा बेटा यो बेटा ते वसई गुरु मुझे तो पुजायो रुस्तम खान बगैर ॿुधाइण जे हीअं गुम थी वियो दिलावर खान मुंहिंजा कुझु ज़रूरी कम रहियल हुया जेके पूरा करे तव्हां वटि पहुतो आहियां हाणे तव्हां हुकुम कयो जेके बि तव्हांजा रहियल कम हुजनि उहे मां पूरा कयां रुस्तम खान मुंहिंजा सभु कम अञा अधूरा आहिनि तव्हांजा कहिड़ा अधूरा कम रहिजी विया आहिनि जिन खे मां मुकमल कयां बाबा रुस्तम अॼु राति आराम कर सुभाणे कचहरी कंदासीं ठीकु आहे न महमूद जी वॾा बाबा असद रुस्तम खान खे वठी वञी गुलाम कादर जे घर में रहो ऐं हा ध्यान सां कोताही न रहंदी रहे सर दिलावर खान तव्हां रुस्तम खान जो को फिक्र न करियो छो जो रुस्तम खान जूं अखियूं हमेशह खुलियल रहंदियूं आहिनि